याद है ना जी? ॿुधायो। सबक पढ़ियो सूफी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह जो मेलो सन 1128 हा मुताबिक 1700 सन 1128 हिजरी मुताबिक आई। हिजरी जो लफ्ज़ है। 1128 हिजरी मुताबिक 1715 ईस्वी में नवाब आजम खां मुगलन पारां ठठे जो गवर्नमेंट छा आहे इहो? गवर्नर मुक़रर थी आयो। हिंद शाह इनायत ऐं संदसि फ़क़ीरनि खां ढल जी घुर कई। इनकार करण ते नवाब आज़म खान मक़ामी हाकिमनि ऐं बाअसर माण्हुनि जी मदद सां सूफी शाह इनायत खे मथो लाइन आहे को लाइन विच में छॾी वञे थो। मदद सां वॾो लश्कर वठी मीरानपुर जो घेरो कयो। हीउ घेरो 6 महीना हलियो। आख़िर सूफी शाह इनायत खे 17 सफ़र सन 1103 हिजरी मुताबिक 1718 ईस्वी में धोखे सां शहीद कयो वियो। संदसि आख़िरी आराम गाह चौक शरीफ में आहे, जिते हर साल 17 सफ़र खां 3 ॾींहं शानदार मेलो लॻंदो आहे। उते वॾी तइदाद में मुरीद ऐं अक़ीदतमंद ईंदा आहिनि। मेले जे मौक़े ते सूफ़ियानो कलाम ॻायो वेंदो आहे। मश्क पढ़ो। अलिफ ए ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सूफ़ी बुज़ुर्गनि कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जन हमेशा प्यार मोहब्बत ऐं अमन जो सबक ॾिनो आहे। मेलनि में कहिड़ी क़िस्म जी तफ़रीह हूंदी आहे? ज़रिए नुमाइशूं अदबी महफ़िलूं कॉन्फ्रेंसूं ऐं मुशाइरा थींदा आहिनि। मुख़्तलिफ़ हुनरनि जा स्टॉल, सर्कस, झूला, रांदीगनि, मिठाइयुनि ऐं खाधे पीते जा दुकान बि लॻाया वेंदा आहिनि। सूफी शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे हारियुनि जे हक़नि लाइ कहिड़ो पैगाम ॾिनो? हारियुनि जे हक़नि जी हिमायत कई ऐं पैगाम ॾिनई त जो खेड़े सो खाए। सूफी शाह इनायत रहमतुल्लाह अलैह जे शहादत वक़्त ठठे जो गवर्नर केरु हो? नवाब आज़म खान। सूफी शाह इनायत शहीद रहमतुल्लाह अलैह जो मेलो कॾहिं ऐं किथे लॻंदो आहे? जिते हर साल